तव्हांजे घर ॾियारी मनाई वई? हाँ जनाब। तो इहो सभु इन लाइ थियो न छो जो उहा हवेली में रहंदी आहे। हाँ जनाब, पर ॻाल्हि छा आहे? जनाब हुन हवेली में तव्हां ॾियारी मनाई हुन सां गॾु? ॾिसो जनाब, ज़बान संभाले करे ॻाल्हायो ऐं तव्हांखे मूं सां को सुवाल जवाब करण जी ज़रूरत न आहे। वाह जनाब वाह, तव्हां गैर इस्लामी कम कंदा रहो ऐं असां ॾिसंदा रहो। ईअं नथो थी सघे। हाणे असां चुप न रहंदासीं। खैर, चुप त तव्हां पहिरीं कोन रहंदा हुआ। सलाम वालेकुम मौलवी साहब। वालेकुम अस्सलाम। सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अस्सलाम वालेकुम मौलवी साहब। वालेकुम अस्सलाम। अचो। बिल्कुल सही वक्त पे आया हो मौलाना साहब। ॻाल्हि छा आहे? जनाब एजाज साहब के घर कल ॾियारी मनाई वई। बुत परस्ती करण कुफ्र न आहे। मिर्ज़ा साहब छा आहे ॻाल्हि? मौलवी साहब, जनाब ही छा ॿुधाईंदा तव्हांखे? मां थो ॿुधायां। अरे भाई, मसलो मिर्ज़ा साहब जे घर जो आहे, उनखे ई ॿुधाइण ॾियो। वाह जनाब, पर ही तव्हां सां सची ॻाल्हि न कंदा। ठीकु आहे, त तव्हां ई ॿुधायो हक़ीक़त छा आहे? जनाब हिननि जे घर पूजा अर्चना करे ॾिया ॿारे लड्डू विधाए विया। हाणे मिर्ज़ा साहब खां पुछां। मिर्ज़ा साहब, अब मौलवी साहब, हाणे तव्हांखे त ख़बर ई आहे त हवेलीअ जे मथे मंज़िल ते उहे पोड़ी अमा रहंदी आहे, जेका का रतन लाल जी मां आहे, जंहिंजी हीअ हवेली आहे। हाणे हुन पंहिंजो हवेली में ॾियारीअ जो ॾींहुं मनायो त मां भला हुनखे कीअं थो मना करे सघांसि? जनाब आरतियूं ऐं घंटियुनि जी आवाज़ मां पाण ॿुधियूं आहिनि। त इन जो मतिलबु हुन हिंदू माईअ इबादत कई। जनाब तव्हां पूजा पाठ करण खे इबादत था चओ? त पोइ तव्हां ई कोई मुनासिब लफ़्ज़ ॿुधायो। जनाब मूर्ति पूजा, मूर्ति पूजा। पुट, पूजा खे ई इबादत चइबो आहे। इस्लाम में लिखियलु आहे, क़ुर में बि लिखियलु आहे त तव्हां ॿिए कंहिंजे मज़हब ऐं ईमान खे बुरो न चओ, जीअं हू बि तव्हांजे मज़हब ऐं ईमान खे बुरो न चवनि। वाह जनाब, त सुभाणे हिते मंदर बि ठाराए सघे थी? ॾिस, मंदर न ठाहिण ॾियणु ऐं मंदर भञणु इस्लाम न आहे। उहो त मां तव्हांखे मस्जिद में ॿुधाईंदुसि, पर हिकु ॻाल्हि ॿुधाए छॾियां त पाड़े वारो चाहे उहो मुस्लमान हुजे या गैर मुस्लिम हुजे, क़ुर में उनखे ॾाढी वॾी असली हक़ ॾेई रखिया आहिनि। सो तव्हां ॿुधी करे असली आश्चर्य तरीक़े। जी मौलवी साहब, ऐं हूअ त वीचारी अॻु में ई बेवा आहे। बेवा ऐं मजबूरनि जी मदद करणु रोज़ा ऐं सॼी राति नमाज़ पढ़ण जे बराबरि आहे। हा त पोइ उहा बेवा चाहे उहा काफ़िर आई हुजे। ॾिस पुट, मज़हब, रंग, नस्ल जे करे कोई बि उन्हनि जे हक़नि ते फ़र्क़ु न पवंदो आहे। जी मौलवी साहब, तव्हां बिल्कुलु सच चयो आहे। ऐं तव्हांखे त ख़बर ई आहे कि हूअ वीचारी अॻु में ई केॾी न गमज़दा आहे। मिर्ज़ा साहब जी, अल्लाह उन्हनि ते ई रहम कंदो आहे जेके गमज़दा ऐं मुफ़लिसनि जी मदद करे। तव्हां बिल्कुलु सही चयो आहे मौलवी साहब। सिर्फ गद्दार जो रत आहे गटर जो पाणी, सिर्फ गद्दार जो रत आहे गटर जो पाणी। माउ जो खीर खरण एतिरो सवलो न आहे, माउ जो खीर खरण एतिरो सवलो न आहे। पोइ सुख बन सुमण ज्ञान जी बंडी पाए, पोइ सुख बन सुमण ज्ञान जी बंडी पाए। ॾेह जा ॾुख ॾरण एतिरो सवलो न आहे,
देह जा दुख डरण एतिरो सवलो न आहे, एतिरो सवलो न आहे, एतिरो सवलो न आहे। अरे हे केर तो पियो वञे हिन वक़्तु? अरे ये तो अम्मा है। सलाम अम्मा। खुश रहो पुट, खुश रहो। हे किथे पिया था वञो? सब खैरियत त आहे अम्मा? पुट मां हिंदुस्तान थी वञा। हाँ हा न न अम्मा नामुमकिन। पुट हाणे हिते सिंध में मां घणई वक़्तु रहियसि। अच्छा वेहो 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 पहिरों वेहो अम्मा वेहो हिते वेहो वेहो। पुट हिते सिंध में मां घणई वक़्तु रहियसि। लॻे थो मुंहिंजो हाणे दाणो पाणी पूरो थी वियो आहे। काई तकलीफ़ आहे छा अम्मा? पुट तकलीफ़ खे तकलीफ़ सम्झबो आहे तॾहिं तकलीफ़ थींदी आहे, पर मूंखे त का तकलीफ़ ई कान्हे का। त पोइ तव्हां छो था वञो अम्मा? हिते सभु तव्हांखे अम्मा चवंदा आहिनि, सभु तव्हांजी इज़त कंदा आहिनि, सभु तव्हांखे पंहिंजो सम्झी करे प्यार कंदा आहिनि। बलहारी वञा तव्हांजे प्यार तां। त पोइ तव्हां छो था वञो असांजो प्यार छॾे करे? पुट तव्हां त मूंखे एॾो ऐं प्यार ऐं इज़त ॾिनी आहे जो सॻा पंहिंजा मिट माइट बि न ॾियनि जे करे। अम्मा जेका तव्हांजी लाइकी आहे एतिरो त असां कान था लाइ सघूं न। पुट तव्हांजे इन प्यार जे करे त मां हिंदुस्तान थी वञा। काई ॻाल्हि थी आहे छा अम्मा? पुट हिते सिंध में कुझु माण्हुनि खे मुंहिंजो रहणु नागवार थो थिए। हू मिर्ज़ा साहिब खे रोज़ परेशान था कनि त अम्मा खे घर खां ॿाहिरि कढी छॾ। उन जे ॿारनि खे बि रोज़ रस्ते ते तंग था कनि, पर मिर्ज़ा साहिब मूंखे कंहिं बि क़ीमत ते छॾण लाइ तयारु कोन्हे। इन करे मां हिन वक़्तु राति जो त पोइ तव्हां छो था वञो अम्मा? पुट हिते मां रहंदसि त किथे मिर्ज़ा साहिब खे। अम्मा मिर्ज़ा साहिब जो कोई वार बि विंगो न कंदो, असीं सभु उन्हनि जा भाउ भेटी आहियूं। पुट मूंखे तव्हां सभिनी ते माण आहे, पर मुंहिंजे करे तव्हांखे कुझु थिए, का मुसीबत अचे उन खां अॻु में मां हिंदुस्तान हली वञा त ॾाढो सुठो। तव्हां त मूंखे बसि हिंदुस्तान रवानो कयो। हरगिज़ हरगिज़ बि न अम्मा, हरगिज़ हरगिज़ न पुट हाणे मां सिंध में घणेई रहियसि, तव्हां त मूंखे हिंदुस्तान मोकिलियो, भॻवानु तव्हांजो भलो कंदो। न अम्मा न, असां तोखे किथे बि न वञणु ॾींदासीं। अम्मा सिंध जहिड़ो ॻोठ तोखे किथे बि न मिलंदो, ऐं तव्हां ई त चवंदा आहियो कि जंहिं सिंध न ॾिठी उहो ॼाओ ई कोन। त पोइ असांखे जीअरे मारे त न वञ अम्मा, तूं असांजी माउ आई, तूं जेको चवंदीअ सो ई थींदो। बसि इहो न चओ कि असीं तुंहिंजी औलाद न आहियूं, असां तोखे न वञणु ॾींदासीं। हलो हलो मां तव्हांखे घर वठी हलां, हलो।
दौर कहिड़ो त वियो अची आहे, दौर कहिड़ो त वियो अची आहे, रूह जीअण तां वियो खजी आहे, रूह जीअण तां वियो खजी आहे। भरवसो छा कजे भला कंहिंते, भरवसो छा कजे भला कंहिंते, सिज माण्हुनि जो लही वियो आहे, सिज माण्हुनि जो लही वियो आहे, सिज माण्हुनि जो लही वियो आहे। न न अम्मी जान, तव्हांखे ख़्याल ई कीअं आयो कि असांखे छॾे वञो? छा असांखे का ग़लती थी आहे छा? पुट मां तुंहिंजी ॾाढी आहियां, तोखां का ग़लती थियां त दड़का ॾेई ॿ चार चमाटूं हणी पई सघां, मूंखे केरु चवंदो? बिल्कुलु अम्मा, तव्हां बिल्कुलु सही पिया चओ। अरे अम्मा, ये तव्हांजी पोटी आहे, तव्हांजो हिन ते पूरो हक़ आहे। त पोइ अम्मा हिंदुस्तान वञण जी ज़िद छो पई करी? पुट तव्हां मूंखां केतिरो बि लिकायो, पर मूंखे सभु ख़बर आहे त तव्हांखे मिर्ज़ा साहिब खे माण्हू केॾो परेशान था कनि त हिन अम्मा खे घर खां कढी छॾे। न दादी, असांखे केरु बि परेशान नथो करे। अरे पुट, तूं ॾाढी सां कूड़ न ॻाल्हाए, मां सॼो ॻोठ थी घुमां, मूंखे सॼी ख़बर आहे त तव्हांखे मिर्ज़ा साहिब खे केॾो धमकियूं मिलनि, माण्हू केॾो धमकाइनि था त हिन अम्मा खे घर खां ॿाहिरि कढी छॾे। दादी, अहिड़ी गीदड़ बपियूं त ख़बर आहिनि, केतिरा ई माण्हू ॾींदा रहंदा आहिनि। पर पुट मां त जीअर ई मरी वेंदसि न। ईअं न चओ। बस अम्मा, अम्मा जॾहिं असांजो को ठोर ठिकाणो कोन हो ऐं असांखे जी का ख़बर कोन हुई, अरे तॾहिं तो असांखे पंहिंजे औलाद वांगुरु रखियो। हाणे जॾहिं असां पंहिंजे पेरनि ते बीठा आहियूं त तोखे भला अकेलो कीअं छॾे ॾियूं? पुट तूं चई त सच थो, पर मुंहिंजो त को फर्ज़ आहे न। हा मां, तुंहिंजो फर्ज़ आहे कि तूं पंहिंजे पुट, नुंहुं, पोटे ऐं पोटी सां गॾु रहो, बस। पुट सही थो चई तूं, 75-80 वरनि जी अची थी आहियां, अॼु मरां या सुभाणे मरां। पहिरीं त तव्हां हीअ मरण वरण जी ॻाल्हियूं न कयो, मरण तव्हांजा दुश्मन। हा मां, मरण तव्हांजा दुश्मन। अम्मा, अम्मा अॼु तव्हांखे असां सां हिकु वाइदो करणो पवंदो। हा अम्मा, हिकु वाइदो करो। पक्को वाइदो। जावेद? जी अब्बा। पुट पहिरीं सभिनि खां पहिरीं ही सामान खणी करे मथे रखी अच। जी अब्बा। अम्मा वाइदो इहो कि अॼु खां पोइ तूं असांखे कॾहिं बि किथे बि छॾे करे कान वेंदी। हा अम्मी जान, तव्हां कॾहिं बि न वेंदा, किथे बि न वेंदा। केॾा न वेंदा? दादी तव्हांखे मुंहिंजो कसम, जेकर तव्हां हितां याद चओ न अम्मा। हा अम्मी जान, चओ तव्हां किथे कान वेंदा। तव्हां केॾांहुं बि कोन वेंदा अम्मा। बेटे पुट मां तव्हां सभिनी खे ऐं पंहिंजी मिठड़ी सिंधु खे छॾे केॾे कोन वेंदसि, केॾे कोन वेंदसि। वेंदसि पंहिंजे भॻवान वटि वेंदसि, बसि ॿियो केॾे कोन वेंदसि।
नासिर भाई, नासिर भाई, छा थियो जावेद, छा थियो, छो घबरा रही हुई? नासिर भाई, दादी जान जो इंतकाल दिया है। छा? हाँ नासिर भाई, रात को छाती में सूर चाहिए, डॉक्टर ने इंजेक्शन भी लगाई पर असर मत दिया। सब्र कर जावेद, सब्र कर। जो दादी जो कहते हैं रिश्तेदार भी तो गाना है। ये न चो, ये न चो, ये न चो, ये न चो। असी बैठा ही ना होना जा, असी बैठा। जावेद भाई, सब्र कर, मिर्जा साहब, सब ठीक दिए ना। अरे भाई नासिर भाई पर कीअं ठीक थींदो? अरे शहर जो पुरानो शमशान भी तो खत्म थी वियो आहे, उते एक हवेली ठही वई आहे, हिते ॻोठ में को हिंदू तो कोने जेको को रस्तो ॿुधाए सके। मां हिकिड़ी ॻाल्हि चवां मिर्जा साहब, पाण अम्मी जान के छो न सुपुर्दगी खाक कयूं? पर नासिर भाई हुआ तो एक हिंदू हुई। या तो मूंखे भी ॼाण आहे, पर इन खां अलावा पाण करे भी छा था सघूं? भला जीअं तव्हांजी मर्ज़ी। ये ठीक रहंदो त पोइ मां उन लाइ कफ़न ऐं कपिड़े जी बंदोबस्तु करियां थो, ठीकु आहे न? छो जो उहा ॾींहुं राति ॾुकनि ॾिसंदी, सॼे आड़े पाड़े जी, ॿारनि बचनि जी, वॾनि नंढ जी पई तीमारदारी कंदी हुई, पई तीमारदारी कंदी हुई। हाँ नासिर भाई, तमाम दयालु ऐं नेकदिल माई हुई। अरे जंहिं बि उनजे इंतकाल जो ॿुधो आहे, सभई तमाम रोई रहिया आहिनि। मरहूमा जो हिकु हिकु पल ॿियनि लाइ हो। अरे हुन कॾहिं बि कंहिंखां कुझु बि कोन घुरियो ऐं सदाईं सभिनी जी मदद कंदी रहंदी हुई। अरे आखिर हुनखे कमी छा जी हुई? घणेई माल दबाए वेठी हुई। आदाब मौलवी साहब। वालेकुम अस्सलाम। रतन जी मां जो इंतकाल थी वियो? जी मौलवी साहब। पोइ तव्हां छा सोचियो आहे? असां सोचियो आहे त हुनखे सुपुर्दगी खाक कयूं, ॿियो छा? छा हुन मरण खां पहिरियों इस्लाम क़बूल कयो हो? न मौलवी साहब। त पोइ तव्हां हुनखे सुपुर्दगी खाक कीअं था करे सघो? जनाब ॿियो छा था करे सघूं? उहो ई त मां तव्हां खां पुछी रहियो आहियां। पर असांजी त कुझु सम्झ में ई नथो अचे। ॾिसो, उहा हिकु नेकदिल औरत हुई ऐं मरण ताईं बि हिंदू हुई। इन करे हुनजी आख़िरी रस्म बि हुनजे मज़हब जे मुताबिक़ ई थींदी। वाह जनाब वाह, ही तव्हां असांखे ॾाढी सुठी तालीम ॾेई रहिया आहियो। ॾिसो, हाणे त उहा मरी चुकी आहे। उनखे भले तव्हां कहिड़ो बि सलूक कयो, उनखे पाणीअ में विझो या सुपुर्दगी खाक कयो, इन सां हुनजे मज़हब ऐं ईमान ते को फ़र्क़ु कोन पवंदो। पर हा, तव्हां करण वारे जे मज़हब ऐं ईमान ते ज़रूरु फ़र्क़ु पवंदो। तव्हां बिल्कुलु सही फरमायो मौलाना साहब। तव्हां सभु वाह जनाब, त इस्लाम असांखे इहो थो चए त असां हिकु हिंदू मैयत जे पुठियां राम नाम। इस्लाम असांखे इहो थो सेखारे त असां ॿिए जे मज़हब ऐं जज़्बात जी क़दुरु कयूं, उहो ई सचो मुस्लमान आहे। पर हे त सरासर कुफर आहे। ॾिसो, हूअ माई मरी वई ऐं हुन सॼी ज़िंदगी तव्हांखे पंहिंजे ॿारकनि वांगुरु पालियो आहे, त हुनजी आख़िरी रस्म बि हुनजे मज़हब जे मुताबिक़ ई थींदी। जी मौलवी साहब। ऐं मरहुमा जे मज़हब मूजिब ही इहो कमु कयो वेंदो। पर मौलवी साहब, हिते को शमशान बि त न आहे। शमशान न आहे त छा आहे? सिंधु नदी जे किनारे जिते सुनसान हुजे, उते हुनखे सुपुर्दगी आतिश करे सघिजे थो पियो। जी मौलवी साहब। ऐं इहो हुनजे मज़हब जे मुताबिक़ ई आहे, छो जो हिंदुनि में दरिया शाह ते उनखे सुपुर्दगी आतिश करे ऐं उन जी खाक खे पाणीअ में विसर्जित कंदा आहिनि। त मौलाना साहब, तव्हांजे चवण मूजिबि असांखे उन जनाजे जे पुठियां राम नाम सत्य चवणो पवंदो?
हाँ उहो त चवणो ई पवंदो। ऐं ॿियो ॾिसो हुन मरूमा जो पंहिंजो ॿियो कोई त हो कोन को। मिर्ज़ा साहब खे उहो पंहिंजे पुट वांगुरु सम्झंदी, इन करे हुनखे सुपुर्दगी आतिश मिर्ज़ा ई कंदो। बिल्कुलु मौलवी साहब, बिल्कुलु। हाणे मुंहिंजी नमाज़ जो वक़्तु थी वियो आहे, मां नमाज़ पढ़ी थो अचां, तेसि ताईं तव्हां ॿियूं तयारियूं करे वठो। प्यार जा हर हंध टिड़न ॻाढ़ा गुलाब, प्यार जा हर हंध टिड़न ॻाढ़ा गुलाब, नफ़रत जो रख थिए सारो नगर, नफ़रत जो रख थिए सारो नगर। तुंहिंजे नेणनि में निहारियां थो जॾहिं, तुंहिंजे नेणनि में निहारियां थो जॾहिं, मूंखे आयो सिंधुअ जो नक्शो नज़र, मूंखे आयो सिंधुअ जो नक्शो नज़र, मूंखे आयो सिंधुअ जो नक्शो नज़र। ही खुदा जो घर आहे, हिते मुंहुं ढके अचण जो को कमु कान्हे। पुट मां तव्हांखे नथो ॾिसी सघां, पर हू खुदा तव्हांखे ॾिसी रहियो आहे। जेकॾहिं तव्हां सचा मुस्लमान आहियो त उन खुदा खां डपु रखो। अब्बा 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 छा थियो पुट? अब्बा मौलाना साहब तो क़त्ल थी विया। या अल्लाह, कीअं? मस्जिद में हुनजी लाश पई आहे। अल्लाह, तव्हां मां कुझु माण्हू मस्जिद ॾे वञो, असां अम्मा जी लाश खे सुपुर्द आतिश था करे अचूं। कंधे ते रखी, राम नाम संग है, सतनाम संग है, राम नाम सत्य है, सतनाम संग है। तही हो सिंधी नाटक मिठड़ी और नहीं वेख्या ओ मेठवाणी ऐं हाणे अचो त तव्हांजी वाक़फ़ियत करायूं उन्हनि कलाकारनि सां जिन्हनि पंहिंजे किरदार खे बख़ूबी निभायो आहे। त सभ खां पहिरीं
मिठड़ी सिंध जी अम्मा जंहिं सिंध न ॾिठी उहो ॼाओ ई कान, श्रीमती भगवंती मेहरचंदाणी। ऐं हाणे आमंत्रित थी कयां अम्मा जी हवेली जिन्हनि खे अलाट थी हुई, मिर्ज़ा साहिब श्री दिलीप रामचंदाणी, पर कस्टोडियन वारनि त हवेली असांखे अलाट कई आहे। हाणे तव्हां ॿिनि वक़्त जी नमाज़ पढ़ंदसि। जी हाँ, बेगम साहिब श्रीमती हेमा मलाणी, पाड़े वारी हिदायत बेगम लाइ अम्मा खां कोयला ऐं काठियूं घुरंदी आहे। मिर्ज़ा साहिब ऐं बेगम जी धीउ तनवीर यानी तन्नो भाविका मेटवाणी। दादी तव्हांखे मुंहिंजो कसम, जेकर तव्हां हितां केॾांहुं बि विया, हा इहो चई रहियो हो, मिर्ज़ा साहिब ऐं बेगम जो पुटु जावेद जंहिंजो किरदारु निभायो श्री किशन खत्री। अचो त हलूं सरकारी क्लर्क वटि ऐं उन चांहि वारे वटि जिते शेरो शाइरी हलंदी हुई। जी हाँ, इन्हनि जे किरदार में हुआ अलीम चांहि वारा ऐं किरदारु निभायो श्री हेमंत खटवाणी। अञा त ॾही विलोड़ण सां ई घीअ निकिरंदो, मूंखे त पहलवान खे ॾिसी ई डपु लॻंदो हो। पहलवान जे किरदार में हुआ श्री संतोष मूलवाणी। माशाअल्लाह माशाअल्लाह। बेगम सुरैया, जिथे पान त उन्हनि खे हिते मिलियो ई कान, श्रीमती दीपा वंगाणी। शाइरी ॿुधाए जंहिं वाहवाही लूटी, नासिर भाई जे किरदार में हुआ श्री देव सागर। अम्मा खे मिठड़ी सिंध में वापसि वठण अचण वारी सुश्री चंद्रकांता पारवाणी। धर्म जी माना जिन्हनि सची इंसानियत खे ॿुधायो ऐं हिक ॿिए जे आदर करणु सेखारियो। मौलवी साहब जे हिन किरदार खे बख़ूबी निभायो श्री रमेश रंगाणी। ऐं हाणे मां आमंत्रित थी कयां उन्हनि कलाकारनि खे जिन्हनि हिन नाटक खे खंड विझी करे मिठो ठाहिण में पंहिंजो अहम भूमिका